अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे अंदरि नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा चाकर ख़ान खे जाबिर हथ अची वेंदो, छा करम ख़ान ऐं जेको आहे मंसूर अली ख़ान पाण में जेको आहे चाकर ख़ान जे कासिम जे करे ऐं चाकर ख़ान जे करे विढ़ंदा, छा जेको आहे जाबिर खे ॿीहर करम ख़ान पाण वटि पनाह ॾींदो ऐं उनखे वापसि वठी ईंदो, छा चाकर ख़ान खे जाबिर हथ अची वेंदो, छा रोंडे वारा जेको आहे रोंडे वारा ऐं जेको आहे सांवल वारनि मां जान छॾाए वेंदा, छा जेको आहे शेर अली खे जेको आहे सांवल आज़ादु कंदो। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तो अव्हांजे लाइ सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस नथो किरे, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी दोस्तो। उन सां गॾु घंटी जे बटन खे क्लिक करे ऑल ते प्रेस कंदा दोस्त, ताकि नोटिफिकेशन ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त करम ख़ान ऐं मंसूर अली ख़ान जे विच में तकरार शुरू थी वियो आहे। करम ख़ान चवंदो त तूं जेको आहे इहो सुठो न आहे कयो जो जेको आहे चाकर ख़ान जे चवण ते असांजे दोस्त खे तो जेको आहे अगवा कयो आहे, हाणे असांखे उन सां मिलण ॾे। पर मंसूर अली ख़ान चवंदो त सुठो त तो बि न कयो आहे जो दुश्मन तो जेको आहे कातिलनि खे पाण वटि पनाह ॾिनो आहे। हाणे जेको आहे असांजे विच में इन जे करे जंग शुरू थी वियो आहे। जंहिं खां पोइ करम ख़ान चवंदो त सुठो इन में अथई त मूंखे कासिम सां मिलणु ॾे, पर उहो चवंदो त मां कासिम खे तोसां मिलण त छा तोसां मां तोखे कासिम जो चहिरो बि न ॾेखारे पसंदि कंदुसि। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त ॿिए तरफ़ शेर अली वारनि ॾे जेको आहे शेर अली वारनि जो पीउ जेको आहे सांवल वारनि ॾे ईंदो ऐं सांवल खे चवंदो त ॾिसो तव्हांजी का बि असां सां दुश्मनी न आहे, हर भरू तव्हां दुश्मनी में छो था पओ। जॾहिं त उहो सांवल चवंदो त मुंहिंजी बि दुश्मनी तव्हां सां कोन्हे, पर तव्हांजे जेको आहे रूंडे जेको आहे पंहिंजी धीअ खे पहिरियां असां सां रिश्तो तइ करे पोइ राति जे टाइम भॼायो आहे। उन विच में पियल हुयो शेर अली ऐं हाणे शेर अली जेकॾहिं पंहिंजी भेण जो रिश्तो ॾींदो त उनखे आज़ादु कयो वेंदो, न त उनखे टंगियो वेंदो। ऐं होॾों ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सिकू खे इहा ख़बर पइजी वई आहे त हाणे जेको आहे उनजी भेण जी शादी जेको आहे हैदर सां थी आहे। सिकू जंहिं खां पोइ गुस्से में अची वेंदो ऐं सिकू चवंदो त हाणे मां हैदर ऐं सांवल खे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, उन्हनि खे क़तलु करे पोइ सुख जो साह खणंदुसि ऐं उन्हनि खे बख़्शींदुसि कोन। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त चाकर वारनि खे फ़िलहालु जाबिर हथु कोन ईंदो।